इस्लामाबाद में वाक़िअ अपडेट कयो। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ ऐं चीनी वज़ीर-ए-आज़म ली चियांग विच में मुलाक़ात। अहम ख़बर है ॿिन्ही अॻवाणनि विच में मुलाक़ात दौरान ॿितरफ़नि लाॻापनि जे समूरनि रुख़नि ते ख़्यालनि जी ॾे वठि, इलाक़ाई आलमी अहमियत जे मसइलनि ऐं समूरनि फोरम्स ते मुशावरत जारी रखण ते इत्तेफ़ाक़। मुलाक़ात में गॾियल दिलचस्पी जे इलाक़ाई ऐं आलमी मामलनि ते ॻाल्हियूं कयूं वयूं। अवांखे अपडेट ॾेई रहिया आहियूं। पाकिस्तान ऐं चीन पारां स्ट्रेटेजिक कोऑपरेटिव पार्टनरशिप खे हथी ॾियारण ते इत्मीनान जो इज़हार। मुलाक़ात में चीन पाकिस्तान इक़्तिसादी राहदारी फ़ेज़ 2 जे आला मयार जी तरक्की लाइ अज़म जो इज़हार। समाजी ऐं इक़्तिसादी तरक्की लाइ समूरनि जारी मंसूबनि खे वक़्त सिर मुकम्मल करण जी ज़रूरत ते ज़ोर ॾिनो वियो। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ ऐं चीनी वज़ीर-ए-आज़म ली चियांग विच में मुलाक़ात। ॿिन्ही अॻवाणनि विच में मुलाक़ात दौरान ॿितरफ़नि लाॻापनि जे समूरनि रुख़नि ते ख़्यालनि जी ॾे वठि, इलाक़ाई आलमी अहमियत जे मसइलनि ऐं समूरनि फोरम्स ते मुशावरत जारी रखण ते इत्तेफ़ाक़। मुलाक़ात में गॾियल दिलचस्पी जे इलाक़ाई ऐं आलमी मामलनि ते ॻाल्हियूं कयूं वयूं।